नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त पाकिस्तान में कोरोना जी आलमी वबा जी 5वीं लहर जी शुरूआत कराची खां थी चुकी है। वफ़ाक़ी इख्तियारनि जो चवणु आहे त कराची में कोरोना जी ओमिक्रॉन क़िस्म जंग जी बाहि वांगुरु पखिड़िजी रहियो आहे। इख्तियारनि मूजिबि कराची में ओमिक्रॉन कोरोना मुस्बत केसनि जी शरह 7% थी चुकी है, जॾहिं त कराची में वैक्सीनेशन जी शरह सिर्फ़ 40% है, जंहिं करे केसिस में इज़ाफ़ो थी रहियो आहे। सिहत जे माहिरनि इहो बि चयो आहे त कराची खां ईंदड़ नंबर लाहौर जो आहे, जिते ओमिक्रॉन सभु केसनि में इज़ाफ़ो थींदो आहे, जॾहिं त इस्लामाबाद में बि ओमिक्रॉन जी कम्यूनिटी ट्रांसमिशन शुरू थी वई आहे। इन हवाले सां डॉक्टर फैसल महमूद जो चवणु आहे त कराची में केसिस खे रोकण लाइ सख़्त कदम खणण जी ज़रूरत है। अस्पताल में कोरोना केसिस जे अंगनि में भी इज़ाफ़ो थींदो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।